ख़बर है नज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया मीरपुर माथुल में भाण वठण लाइ आयल आबादगारनि सां एहलकारनि ऐं डीलर्स पारां तज़लील कई वई आहे। दीन मोहम्मद लाशारी जी रिपोर्ट मूजिब भाण जी हथरादू खोट खां पोइ हारी ऐं आबादगार सर्दी बावजूद सुबुह जो सवेर कतारूं ठाहे करे दुकाननि ॿाहिरियां वेही डीलरनि जो इंतज़ार कनि था। सवें आबादगारनि जूं कतारूं लॻल आहिनि। डीलर्स 12 बजे दुकान ते पहुचण लॻा। हारियनि मीडिया के बुधायो त कलाकनि जा कलाक इंतज़ार करे नंबर ते पहुचूं था। पुलिस एहलकार शौकत साल ऐं ॿिया धिका ॾेई लठियूं हणी कतारूं टोड़ाए मनपसंद माण्हुनि खे अॻियां कनि था ऐं पैसनि एवज़ 1990 फ़ी बोरी जूं पर्चियूं वठी 2400 में ॾियनि था। पहुच वारा त ब्लैक ते वधीक पैसा भरे वठी वञनि था, पर बेपहुच ऐं मिसकिन हारी हफ़्तनि खां हफ़्ता धिका खाई मायूस थी मोटी वञनि था, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हारियनि ज़िले इंतज़ामिया घोटकीअ खे अपील कई आहे त खाद जो मनपसंद माण्हुनि खे विकिरो बंदि कराए वञे। लालची ऐं बदमाश पुलिस एहलकार शौकत साल खे खाद जे दुकान तां बदिली करे कंहिं ॿिए हंधि मुक़ररु कयो वञे, जीअं बराबरी जे बुनियाद ते सभिनी खे भाण मिली सघे।